नाज़रीन ख़बर है घोसपुर वारे इलाइक़े में घोसपुर में नारायण नाज़ की रिपोर्ट मूजिब 6 ॾींहं अॻु नामालूम हथियारबंद हथां मुबैना अगवा थियल RD 261 पुल वारे इलाइक़े जे ॻोठ लालमुंद मीराणी रहवासी स्कूली शागिर्द इरफान मीराणी जी बाज़ियाबी लाइ मुगी जे भाउ अलाबख्श मीराणी के अगवाकार टोले पारां फ़ोन करे 20 लाख रुपया भुंग तलब कयो आहे। भुंग जी रक़म न ॾियण जी सूरत में नौजवान जो लाश मोकिलण जी धमकी पिणु ॾिनी आहे। मुगी जे वारसनि SSP कश्मीर कंदकोट की अपील कई है तो असीं ग़रीब आहियूं, घर में खाइण पीअण लाइ भी कुछ न आहे। नौजवान अगवा वाक़े जो नोटिस वठी नौजवान के बाज़ियाब कराए ॾिनो वञे। हर वक्त आकारण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ घोसपुर।